बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शागिर्द साथियों, लर्निंग मैनेजमेंट सिस्टम ते तव्हांखे भलीकार। उम्मीद थी कजे त तव्हां ख़ुशि हूंदा। शागिर्द साथियों, पाण पोएं सबक में पेज नंबर ऐं हेडर इंसर्ट करणु सिखियोसीं। अॼोके पाण हिन सबक में टेक्स्ट बॉक्स इंसर्ट करणु सिखंदासीं। त टेक्स्ट बॉक्स कीअं इंसर्ट करिजे। टेक्स्ट बॉक्स इंसर्ट करण जो या टेक्स्ट बॉक्स एड करण जो मक़सदु इहो आहे, फ़ाइदो इहो आहे, जेकॾहिं मिसाल तव्हां काई कार्ड वग़ैरह ठाहियो था, विज़िटिंग कार्ड वग़ैरह ठाहियो था माइक्रोसॉफ्ट वर्ड जे अंदरि, तव्हां हुन में टेक्स्ट बॉक्स इंसर्ट करे ऐं उन सां ठाहियो ताकी उन जी साइज़ वग़ैरह जेका आहे तव्हांखे सवलाई सां सम्झ में अची सघे। इन तव्हां स्टाइल वग़ैरह सेट करे सघो। अचो त पाण सबक खे शुरू था कयूं। इंसर्ट मेन्यू ते क्लिक करे पाण ही टेक्स्ट बॉक्स जो ऑप्शन मौजूदु आहे, जॾहिं ते क्लिक कंदासीं त टेक्स्ट बॉक्स जा असां लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन्स हेठां ज़ाहिर थी वेंदा। तव्हां ॾिसी रहिया आहियो त मुख़्तलिफ़ ऑप्शन्स हिते मौजूदु आहिनि। जंहिं ऑप्शन जे हिसाब सां असां टेक्स्ट बॉक्स रखणु चाहियूं त उहो टेक्स्ट बॉक्स असां हिते क्लिक करण सां साम्हूं ज़ाहिर थी वियो। हीउ हिकु टेक्स्ट बॉक्स मुंहिंजे अखियुनि जे अॻियां हिन वक़्तु मुंहिंजी स्क्रीन ते मौजूदु आहे। मां टेक्स्ट बॉक्स जे बारे में तव्हांखे सम्झायां थो। अचो त हिन फॉर्मेटिंग जे बारे में पाण पढ़ूं। हीअ फॉर्मेटिंग ऑप्शन आहे, ऑटोमेटिकली हिन जनरेट थी वियो, क्लिक थी करण सां ऐं रखण सां जनरेट थी वियो। पहिरियां हीअ हिते फॉर्मेट जो ऑप्शन मौजूदु न हुयो। हाणे मां हिन अखरनि खे यानी टेक्स्ट बॉक्स खे फॉर्मेट करे शुरू थो कयां। तव्हां ॾिसो शेप स्टाइल सभ खां पहिरियों हीअ शेप जो स्टाइल आहे। जेकॾहिं मां हिन शेप जे स्टाइल खे कंहिं बि स्टाइल में रखणु चाहियां त उहो उतां मां स्टाइल खणी सघां थो। मां हिन खे शेप जो स्टाइल खां चेंज करे सघां थो। शेप फिल, शेप जे अंदरि हितां मुख़्तलिफ़ कलर मां फिल करे सघां थो। उन खां पोइ शेप इफेक्ट, शेप खे इफेक्ट मां ॾेई सघां थो। तव्हां ॾिसी रहिया आहियो शेप जा इफेक्ट्स। 3D इफेक्ट ते पाण चऊं था। तव्हांखे प्रीव्यू में नज़र ईंदो हूंदो हिन जी चेंजिंग्स। तव्हां ॾिसी रहिया आहियो त मां हिनखे 3D में कीअं शेप ॾिनो। तव्हां कोई जेकॾहिं इश्तिहार एडवर्टाइज़मेंट लाइ तव्हां माइक्रोसॉफ्ट वर्ड जे अंदरि ठाहियो त उहो तव्हां हिन शेप बॉक्स जी मदद सां ठाहे सघो था। शेप बॉक्स जी मदद सां तव्हां तस्वीरूं वग़ैरह इंसर्ट करे उन्हनि खे बि इहे मुख़्तलिफ़ डिज़ाइन स्टाइल शेप्स जा ॾेई सघो था। इन खां पोइ मौजूदु हिन अखरनि खे पाण मुख़्तलिफ़ डिज़ाइन हितां ॾेई सघूं था। तव्हांखे जेका डिज़ाइन हिन मां पसंदि अचे तव्हां उहा हितां डिज़ाइन चूज़ करे सघो था। उन खां पोइ अॻिते बि हिन जा सेम ई ऑप्शन्स मौजूदु आहिनि। जेका ऑप्शन्स मां तव्हांखे पिक्चर्स ऐं क्लिप आर्ट में पढ़ाया आहिनि, मां तव्हांजो वक़्तु ज़ान नथो कयां। तव्हां हिननि खे हितां ई सिखी सघो था। जेको पोइ लेसन मां तव्हांखे पढ़ायो हुयो पिक्चर इंसर्ट करण वारो, तव्हां हुन लेसन खे रिपीट कजो। तव्हांखे इहे अॻियां ऑप्शन्स साॻा ई नज़र अची वेंदा। शागिर्द साथियों, उमेद थी कजे त अॼोके हिन लेसन में तव्हां माइक्रोसॉफ्ट वर्ड जे अंदरि शेप इंसर्ट करणु, उन जी फॉर्मेटिंग करणु, डिज़ाइनिंग करणु सिखी वरिती आहे। हलंदासीं अॻिते कंहिं वरी नए टॉपिक सां गॾु।